नाज़रीन, ھنङورجا जे ॻोठ रकराणी सहता में ड्रेनेज सिस्टम गुज़िरियल 10 सालनि खां नाकारा बणियल आहे, जंहिं ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। इन हवाले सां पेश आहे बिलावल सहतो जी हीअ रिपोर्ट। सिस्टम तमामु तबाह थी वियो आहे ऐं घरनि में पाणी वहणु शुरू कयो आहे। असां तक जे मेंबरनि खां घुर था कयूं प्यारली शाह खां त असांखे ड्रेनेज सिस्टम जो कमु जल्दी कराए ॾिए। रकराणी सहता तालका सोबेदरे जो ही ॻोठ आहे जेको 250 खां 300 घर ताईं मुश्तमिल आहे ऐं असांजे ॻोठ में ही जेको ड्रेनेज सिस्टम आहे माना इहो तक़रीबन 10-15 पर तक़रीबन 10 सालनि खां ही मुकमल बंदि आहे। जेको ड्रेनेज सिस्टम हिते हले थो पियो इहे तमामु नाकारा थी वियो आहे। हिन महिल काफ़ी सालनि खां इहे ख़तमु थी चुको आहे। 200 घटि में घटि 200-250 घर असांजो हिते आहे। सभिनी जो इहे पाणी वरी उबतड़ वहणु शुरू थी वियो आहे। ड्रेनेज में को मुलाज़िम न आहे या हिते का आबादी न आहे। जी नाज़रीन, अवां हितां जे ॻोठाणनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त ही ॻोठ 200 घरनि ते मुश्तमिल आहे। गुज़िरियल 10 सालनि खां नाकारा बणियल ड्रेनेज सिस्टम तबाह हुअण करे केतिरी बीमारियुनि जनमु वरितो ऐं बरसाति जे मौसम पाणी घरनि में दाख़िल थियण सबबि केतिरा ई भेरा घरनि जूं दीवारूं किरण सबबि जानी माली नुक़सान थिया आहिनि। वॾियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हिननि वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं चूंडियल नुमाइंदनि DC खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त जल्द ड्रेनेज सिस्टम बहाल करे ॻोठाणनि खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन फरहान चांडियो तां बिलावल सहतो, मेरान TV न्यूज़, ھنङورجا।